नवाज न्यूज़ में बलिकार हमाया संजहा सैयद हमदा से हेडलाइंस करें। वज़ीर-ए-आज़म इमरान खान मुल्क की बदहाली के ज़िम्मेवार भुट्टो ऐं शरीफ ख़ानदान खे करार ॾींदे चयो त मुल्क में वसीलनि जी का बि खोट न आहे। भुट्टो ऐं शरीफ ख़ानदाननि वसीलनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो। असां मुल्क खे खुशहाल बणाइण चाहियूं था। असांजो मुक़ाबिलो ॿिनि अहिड़नि ख़ानदाननि सां आहे जेके दौलत सां मालामाल आहिनि। को बि मुआशिरो कानून जी हुक्मरानी खां सवाइ नथो हली सघे। करप्शन मुल्क खे तबाह करे छॾींदी आहे। पाकिस्तान में वसीलनि जी का बि खोट न आहे। 9/11 वाक़े में को बि अफ़गान शहरी मुलविस न हो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो पर ॾेई खे छुटियो। पाकिस्तान में कोरोना वायरस के केस वधीक 7 मरीज फौत थी विया। क्रिसमस वधण वाक़े रिपोर्ट 24 कलाकनि दौरान कोरोना जी हक़ाइक़ एसिड की शरह बुरी लाई 74 सैकड़ों रिकॉर्ड कई वई। 660 मरीजों की हालत जल्द जोगी ॿुधाई थी वञे। पंजाब का कराची ईंदड़ हज़ारा एक्सप्रेस मां पडीदन रेलवे कोयटा जे इलाइक़े कोयला फाटक वटां हिकु शख़्स जो लाश उठायो। लाश अस्पताल मुंतक़िल